अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जिए सिंध जिए लतीफ़, सुता उथी जाग निंड न करे तिरी, सुता उथी जाग निंड न करे तिरी, सुल्तानी सुहाग निंढू कंदे न मिले। अगस्त जो महीनो रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं नशरियात जे हवाले सां अहम जाइ ॿालारे थो। हर साल जियां हिन साल बि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी पंहिंजे नशरियात जा 13 साल पूरा करे 14 साल में साबित क़दम अॻिते वधी रही आहे। ऐं मानवरी इमदाद ओडे जी सालगिरह बि आहे। जाखोड़ी इमदाद ओडे संदसि स्टाफ ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध जे हिंद सिंध विलायत जे ख़ैरख़्वाह सिंधियुनि खे हवाउनि जे दोष ते मुख़ातिब थींदे भारत जी राजधानी दिल्लीअ मां वीना श्रृंगी मुबारकूं पेश कंदे धणीअ दर दुआ घुरां थी त इमदाद साहब सुठी सिहत माणनि ऐं पंहिंजे पूरे ज़रिए मंज़िल ऐं मक़सद माणनि। सिंधी सुहिणो साधो साहब, सिंधी सुहिणो साधो साहब, हुन जी तलाश आहे हक़ ऐं इंसाफ़, हुन जी तलाश आहे हक़ ऐं इंसाफ़, हुन वटि आहे निफ़ाक़ हराम, हुन वटि आहे निफ़ाक़ हराम। बिना भेदभाव जे रेडियो वॉइस ऑफ सिंध आवाम जे ऐंजन सरज़मीन सिंध जे ख़ुशहाली ऐं मारूड़नि जे मसइलनि लाइ न सिर्फ़ु नशरियात ज़रिए आवाज़ उथारींदा रहिया आहिनि पर पंहिंजी ज़िंदगी अर्पण करे छॾी आहे। ही को सिलसिलो या पुरियो सिर्फ़ु लंडन में रिहाइश दौरान न पर शागिर्दी वारे दौर खां जारी रहियो आहे। हिंद सिंध जे सदा हयात शाइर नारायण श्याम जो शेर हिन वक़्तु लबनि ते अची वियो आहे। पहुतासीं कहिड़े माॻ पुछी छा कंदे, पहुतासीं कहिड़े माॻ पुछी छा कंदे, ॾिस त हिन सफ़र में लंघियासीं किथां किथां। सिंध में शागिर्दनि ऐं ॿोली जे हलचल ऐं सिंध में ॿाहिरीं लोच जे काहे पवण या कराची में सिंधियुनि खे आबाद थियण हारियुनि ऐं पाणीअ जे मसइलनि खां वठी आवाज़ उहे उथारींदा रहिया। सिंध सुजाग खां अवामी आवाज़, कुझु वक़्तु हिलाल पाकिस्तान, सिंध ऐं न्यूज़ ऐं सियाफ़त जे सिलसिले सां सरगर्म तौर उहे जुड़ियल रहिया आहिनि ऐं सच जी सदा बुलंद कंदा रहिया आहिनि। अॼु बि हक़ ऐं सच जी सदा बुलंद कयूं पिया अचनि। संदन वास्तो जेकबाद सां रहियो आहे जो तमामु गरम इलाइक़ो उतां निकिरी लंडन जे थधियुनि हवाउनि में उन्हनि जी रवानगी रही ऐं पंहिंजे मारूड़नि ऐं माॻनि सां नीह जो नातो निभाईंदे ॾुख सुख जा साथी बणिया। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वेब जबरी गुमशुदनि, सिंधु दरिया जे पाणी, सिंध जे वसीलनि जी मालिकी, लेडी हेल्थ वर्कर, औरतुनि सां नाइंसाफ़ी, नियाणियुनि जे अगवा वारा मसइला हुजनि या वरी ॿबड़ियलु पुरअमन मुज़ाहिरीन ते तशदुद या धाड़ेलनि जो आज़ार जो एहतजाज, कराचीअ में शागिर्दनि ते हमला, प्रिया कुमारी जे अगवा थियण या प्रिया कुमारी जे वालिद जी बेबसी ऐं दबाव हेठि बयानु ॾियणु, मंज़रनामो ऐं ख़बरुनि जी दुनिया जो सिलसिलो जारी आहे। सिंध जे बहबूदी, सिंधियुनि जे हक़नि, सिंध लाइ क़ुर्बानी ॾींदड़ सपूतनि, धाड़ेलनि जी आज़ार, अगवा जे वारदातुनि, नाबालिग अक़लियती तबिके जे मासूम नियाणियुनि जे जबरनि, मज़हब बदिलाइण या अदब जे हवाले सां किताबनि जी रूनमाई, मंज़रनामो, ख़बरुनि जी दुनिया ऐं ऐंजन हर हिकु मुदे खे ईमानदाराना तौर वक़्त ब वक़्त पे रेडियो वॉइस ऑफ सिंध वेब टीवी आवाज़ उथारे पंहिंजो इख़लाक़ी फ़र्ज़ पे अदा कयो आहे। संदन पोरे खे ॾिसंदे मूंखे कामरेड ॼाम साकी
इमदाद साहब बाबति संदसि आत्मकथा जल मशाल जल जे बैक कवर ते जेको इज़हार कयो सो हिते वॾणु चाहींदसि। कामरेड ॼाम साकी फरमाए थो, बुनियादी तरह कोयलो ऐं हीरो ॿई असुल में हिकु शइ यानी कार्बान आहिनि, पर पोइ जंहिं कोयले तमामु घणी गर्मी ऐं दबाव सठो इहो हीरो बणिजी वियो। कॾहिं कॾहिं कोयलनि जे खाणनि मां बि हीरा लभजंदा आहिनि। साईं इमदाद बि सख़्तियूं सही कुंदन माना सोन न पर हीरो बणिजी वियो आहे ऐं संदसि बिख बिख नई नसुल लाइ मशाले राह आहे। सिंस नेशनल वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी ऐं लाइव रेडियो जे 13 जेका आहे साल पूरा करे 14 में कदम रखण जे मौक़े ते इमदाद ओढे साहब संदसि परवंद सर्वेश ओढे ऐं सॼी टीम खे मुबारकूं पेश करे रही आहियां ऐं अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। पिरिया संदे पार जी मिड़ई मिठाई, पिरिया संदे पार जी मिड़ई मिठाई, कान्हे कढ़ाई चखी जे चित करे। वीना श्रृंगी खे इजाज़त ॾींदा, मोकिलाणी नाहे, साथ सलामत। के एॾा ई दूर, के दूर भी एॾा ओॾा सुखरी, के संभरजन न कॾहिं, के न विसरन मूर, जीअं में कुंडी पूर, तीअं दोस्त वारा को दिल सी। मां भारत जे मध्य प्रदेश मां शहर इंदौर चुनीलाल वाधवाणी ॻाल्हाए रहियो आहियां। मां सिंधी अदबी संगत इंदौर जो अध्यक्ष सदर आहियां ऐं इमदाद उढे जो नंढे लाइ जो साथी, जवानी जो स्कूल कॉलेज ॾींहंनि जो साथी जेको आहे। इमदाद उढो असांजो कॾहिं बि विसरण जो न आहे जेको, भले लंडन में दूर हुजे असां खां, पर असांजी दिलनि में जेको आहे वसे थो पियो। हिन जेका सिंध अमड़ जी सेवा कई आहे, मां सम्झां थो त इहा जेसि ताईं सिंध ख़ुदि मुख़्तियार नथी थिए पई तेसि ताईं इहा सेवा कंदो रहंदो। हे अज़म जो पको आहे, इरादे जो पको आहे, हिनजा पको करे जेको आहे। हालांकि कराची में उन खे लॾायो वियो, ज़ोरी मारण जी कोशिशि कई वई त रातो राति लंडन पहुची वियो ऐं पंहिंजे साथियुनि जी मदद सां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन बि क़ाइमु कयईं। उन खां बाद में वॉइस ऑफ सिंध टीवी क़ाइमु कयईं ऐं घणो कुझु जेको आहे। पोइ त वरी उनजो जेको लालू जो पुटु हुयो सर्वेश उढो, उहो बि उते लंडन अची पहुतो। उन सां गॾु जेको आहे पंहिंजो सेवा करे थो। जेके ख़बरूं जेके नायाब ख़बरूं जेके सिंध में पाकिस्तान में कोन था ॾियनि पिया, उहे पंहिंजो पूरे शान मान सां पंहिंजो ॾेखारींदो आहे ऐं सिंधियुनि खे सुजाॻ कंदो आहे त बाबा हे सिंध में हीअं जेको थिए पियो त सुजाॻ थियो ऐं सिंध अमड़ जी जेको आहे ख़ुदि मुख़्तियारी लाइ कोशिशि कई। ख़ुदि मुख़्तियारी असांजो हक़ आहे, छो जो 1940 जो को करारदाद आहे उनजे मुताबिक़ असांखे सिंध खे ख़ुदि मुख़्तियारी घुर्जे ऐं इमदाद उढो उनजे लाइ कोशिशि करे पियो, जी जान सां कोशिशि करे पियो ऐं भाभी जेका आहे उहा बि उनजो पूरो साथ ॾींदी हुई आहे। हालांकि उहा बीमार रहे थी, हाणे त वरी उनजी जेका धीउ आहे उहा बि उन सां साथ ॾींदी आहे जलसनि जलूसनि में ऐं हर शइ में। उन खे कॾहिं बि उनजे कम में रंडक न विधी अथऊं ऐं उहो पूरो साथ ॾींदा रहिया आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त इमदाद उढो वॾी हयाती माणींदो ऐं सेवा कंदो रहंदो
ऐं असांजे दिलि में हमेशह दाइम क़ाइमु रहे थो। जीए सिंध, सदा जिए। जय झूलेलाल, जय हिंद। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन अदे इमदाद उडो जो साबिया थियल ख्वाब अॼु 14 सालनि जो थी वियो। अदे अख़बार खां शुरू कयो, पहिरियां सहाफ़त, पोइ अख़बार, पोइ अदे इहो रेडियो वारो शौक़ु पंहिंजो पूरो कयो। अदे जो पुराणो शौक़ु हुयो ऐं अदो अवामी मसइलनि ते प्रोग्राम हलाए माण्हुनि जे मसइलनि जी ॻाल्हियूं करे ऐं अदो पंहिंजो फ़र्ज़ु निभाए थो। अदो रोशन ख़्याल माण्हू आहे, तरक़ी पसंदि माण्हू आहे ऐं हमेशह माण्हुनि जे मसइलनि जी ॻाल्हि कंदो रहियो आहे साईं। सो हीअ रेडियो साईं जे उन ख्वाबनि जी ताबीर आहे ऐं साईं माण्हुनि जी ॻाल्हियूं कंदे ऐं इहो रेडियो जेको आहे असां ॿुधूं था ऐं हमेशह पसंदि था कयूं ऐं उमेद त इहो तरक़ी कंदो ऐं अदे खे 80 सालगिरह ऐं अदे खे रेडियो जी 14 सालगिरह मुबारक हुजे ऐं असां उमेद कंदासूं त इहो अदे जो जेको ख्वाबु आहे इहो हलंदो रहे ऐं वधीक मानाए थो, शानाए थो, मज़बूत थिए ऐं माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदो रहे ऐं अदो ख़ुशि रहे, सदा आबाद रहे ऐं इहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन भी तरक्की कंदो रहे। दोस्तों, साथियों, जीए सिंध साथियों, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 10 जेको आहे अगस्त ते सालगिरह आहे, उन हवाले सां कुझु हाल वाल रखंदासीं ऐं साईं इमदाद ओढो जेको उन वॉइस ऑफ सिंध लंडन जो बानी आहे हींअर, उहो बि जेको उन जी सालगिरह जे हवाले सां बि रखंदुसि ॻाल्हि। तो इन्हनि ॿिनि मौज़ूअनि ते हाल वाल कंदासीं। साथियों, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन उहो चैनल आहे जंहिं पाकिस्तान में अॼु जेको सहाफ़ती जबर, नाइंसाफ़ियूं ऐं क़ौमी इस्तेहसाल, ख़ासि तौर ते क़ौमी जबर ऐं तबक़ाती जबर जूं हर सूरतूं, उन हवाले सां हिकिड़ो पंहिंजो चिटो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे। सिंध जो पाणी जो मसइलो हुजे, दरियाहनि जो मसइलो हुजे, कैनालनि जो मामिलो हुजे, जबरी गुमशुदगियूं हुजनि, नौजवाननि खे खंभे गुम करण जो मामिलो हुजे या पुलिस जे तरफ़ां एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग हुजे, इन सभिनी मामलनि ते या सिंध हुकूमत जी करप्शन हुजे, 17 साला करप्शन जंहिंमें सिंध खे उन्हनि सफ़ा बर्बादु करे छॾियो आहे। सिंध जे माण्हू जे जेको वात मां 2 गिरह जेके मानीजा आहिनि उहे बि फुरे वरिता आहिनि। इन सॼे मामले ते हिकिड़ो तमामु ज़बरदस्त ऐं हिकिड़ो हक़ीक़ी अवामी जेको नुक़्ते नज़र रखंदड़ रखे पियो, उहो जेको आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आहे। त हिकिड़ी वतन दोस्ती ऐं जेको आहे सो सहाफ़ती आज़ादी ऐं हिकिड़ो मज़बूत ऐं हिकिड़ो अवामी नुक़्ते नज़र रखंदड़ जेको आहे, जेकॾहिं सिंध में हिन वक़्तु को चैनल आहे जेको मज़लूमनि जो आवाज़ पियो बणिजे, सिंधी क़ौम जो आवाज़ पियो बणिजे, सिंधी क़ौम में अंदरि मज़लूम तबक़नि जो आवाज़ पियो बणिजे, त उहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आहे। सो इन हवाले सां अॼु उन जी 10 सालगिरह आहे। उन ते असीं जेको आहे रेडियो जी सॼी इंतिज़ामिया, उन जी जेको दोस्त आहिनि जेके उनखे हलाईंदड़ आहिनि, मालिक ख़ासि तौर ते साईं इमदाद ओढो, उन्हनि सभिनी खे असीं मुबारकबाद था चऊं ऐं इहो सम्झूं था त असांखे उमेदु आहे त इहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ईंदड़ वक़्त में सिंध जे ऐं हिते जे अवाम जे बुनियादी मसइलनि, जमहूरियत ऐं क़ौमी मसइलनि ऐं ख़ासि तौर ते जेका हींअर सिंध जी वहदानियत जे ख़िलाफ़ु जेके वार पिया थियनि ऐं सिंध जे जेको आहे सो क़ौमी तशख़ुस खे ख़तमु करणु, सिंध खे टुकड़नि में विरहाइण जी जेका ॻाल्हि पई थिए, उन खां वठी सिंध जे मैदनी वसीलनि ऐं इन इस्तेहसाल जे ख़िलाफ़ु जेका बि जदोजहद आहे उनखे उजागर कंदो रहंदो, उनखे अॻिते वधाईंदो रहंदो ऐं सिंध जे अवाम जी मालिकी कंदो रहंदो ऐं इहो असांखे उमेदु आहे त इहो अञा वधीक मज़बूत थींदो। ऐं असां सिंध जे माण्हुनि ऐं ॿिया जेके हक़ परस्त जेके ऐं वतन दोस्त माण्हू उन्हनि खे बि अपील कंदासीं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे जेतिरो फैलाए सघिजे थो, उन आवाज़ खे जेतिरो ताक़तवर करे सघिजे थो ओतिरो कजे। ॿी ॻाल्हि त साईं इमदाद ओढो जेको
SNSF जे दौर खां वठी सिंध जी, पाकिस्तान जी जमहूरी तहरीक, शागिर्दनि जी तहरीक जो हिकिड़ो सरवाण अॻुवान रहियो आहे। ऐं ख़ासि तौर ते कामरेड नज़ीर अब्बासी, जंहिंखे जेको आहे जदोजहद, जमहूरियत जी जदोजहद जे ॾोह में 9 अगस्त ते क़तल कयो वियो, उन कामरेड नज़ीर अब्बासी जो बि हू तमामु घणो वेझो साथी रहियो ऐं उन जमहूरी शागिर्दनि जी जदोजहद में तमामु वॾो किरदारु अदा कयो। ऐं उन खां पोइ जॾहिं हुन पंहिंजी शागिर्दी जी वारे दौर जी सियासत आई, उन खां पोइ जॾहिं हुन मां हू सहाफ़त में आयो त हुन सहाफ़त में बि अवामी आवाज़ ऐं मुख़्तलिफ़ अख़बारनि में जागो, ॿियनि अख़बारनि में हुन जेको आहे तमामु वॾो कमु कयो। सहाफ़त जी आज़ादी में हुनजो वॾो किरदारु आहे। ऐं ख़ासि तौर ते जेको हिन वक़्तु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे हू पाण माना ॾिसे थो, हिन वक़्तु 80 सालनि जी उमिरि में आहे। साईं खे अञा बि वॾी ॼमार मिले। हिन वक़्तु 80 सालनि जी उमिरि में बि हू पंहिंजी सचाई ऐं मुख़लिसी सां ऐं ईमानदारी सां सिंध ऐं हुनजे अवाम जी ख़िदमत करे रहियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको माना जेका अॼु पाकिस्तान में सहाफ़त जो जेको ज़वाल थी चुको आहे, उन हवाले सां बि सिंध जे क़ौमी मामले ते, पाकिस्तान में जमहूरियत जे मामले ते, फ़ौजी आमरीयत जे मामले ते, आइन में जेके तरमीमूं करे जमहूरियत जो क़त्ल कयो पियो वञे ऐं माण्हुनि जो आवाज़ दॿायो पियो वञे, उन्हनि सभिनी मसइलनि ते साईं हिकिड़े अहिड़े दानिश्वर, अहिड़े सहाफ़ी तौरु जेको आहे पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे जेको हिकिड़ो मिसाली आहे। मूंखे घटि में घटि तमामु थोरा माण्हू हूंदा जेके इन अंदाज़ सां कमु करे रहिया आहिनि। हिन एज में त साईं जी उहा पहिरीं वतन दोस्त सियासत, शागिर्द दोस्त सियासत, तरक़ी पसंद सियासत, मार्क्सी फ़िक्र सां लाॻापियल सियासत ऐं उनखां पोइ अॼु जेको आहे सो वरी अहिड़ी क़िस्म जी अवाम दोस्त सहाफ़त, उन हवाले सां आउं सम्झां थो त साईं जस लहणे साईं जी सालगिरह जे मौक़े ते असां पुरत मुज़ाहिमत तरफ़ां खेसि तमामु घणियूं वाधायूं ॾियूं था ऐं इहा उमेद था कयूं त साईं पंहिंजे जदोजहद जे रस्ते ते मुस्तक़िल मिज़ाजी सां हलंदो रहंदो ऐं खेसि वॾी ॼमार मिलंदी। अञा बि हू पंहिंजे इन स्ट्रगल खे जारी रखंदो। जीअं सिंध, जीअं असांजी वतन दोस्त इनकलाबी अवामी जदोजहद। साईं बेटाई जे बैत सां चवंदुसि त मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरीअ खे, करे न सघां का तिनी संदी ॻाल्हिड़ी। ऐं सभ खां पहिरीं त आऊं अहमदाबाद ओडे साहिब खे ऐं वॉइस ऑफ रेडियो लंदन, वॉइस ऑफ TV लंदन ऐं संदसि सालगिरह ते दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश थो करियां। ऐं बिल्कुलु जेको आहे सो साईं इमदाद ओडो जेसि ताईं सिंध में रहियो त आउं सम्झां थो त जेको आहे सो सिंध जी नुमाइंदगी कंदो रहियो ऐं अवामी आवाज़ में तक़रीबन जेको आहे सो हुनजो वॾो रोल रहियो आहे मुख़्तलिफ़ ॿियनि अख़बारनि में। ऐं उनखां पोइ जेको आहे जॾहिं मुल्क छॾे ॿाहिरि वियो आहे त इहा बि हिकिड़ी फ़ख़ुरु जहिड़ी ॻाल्हि आहे त पराए देश में रही उते जे सिंध जे नाले सां वॉइस ऑफ रेडियो या वॉइस ऑफ TV जहिड़ा चैनल मुतारफ़ कराए त आउं सम्झां थो त इन खां मथे असांजी ख़ुशकिस्मती ॿी का नथी थी सघे। ऐं जस थो ॾियां साईं इमदाद ओडे साहिब खे ऐं अहिड़ा माण्हू अलाह करे हुजनि जेका कंहिं मुल्क में वञनि त यकीननि उन्हनि खे पंहिंजे धरतीअ जो ऐं पंहिंजे वतन जो दर्दु नुमाया नज़र ईंदो आहे जॾहिं अहिड़ा प्रोग्राम ऐं असां ॾिसंदा आहियूं या ॿुधंदा आहियूं। ऐं अहिड़नि माण्हुनि ते जेको आहे सो सिंध फ़ख़ुरी करे सघे।